दोस्तों ॻाल्हि कंदासीं रूबी अली जी। रूबी खे समूरी सिंध सुञाणे थी। हिन KTN जे प्रोग्राम यादगिरियूं मां सुठी शोहरत हासिल कई। अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो ऐं भेनरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। आऊं आहियां अब्दुल क़यूम। असांजी हिन वीडियो जो मक़सदु रूबी अली जी हिकु पोस्ट आहे जेका हिन फेसबुक ते रखी आहे। ए मर्द मुझे तेरे टुकड़ों पे नहीं पलना। हिन पोस्ट जो असां हिन वीडियो में जवाबु रूबी अलीअ खे ॾींदासीं। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। रोज़ानो असां दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। अचो त वीडियो शुरू कयूं था। मूंखे ख़बर आहे त रूबी इहा पोस्ट टिकटॉक ते थींदड़ तनक़ीद जी कावड़ में कई आहे। टिकटॉक ते जेका ड्रेसिंग ऐं वीडियोज़ रूबी जा आहिनि उहे शायदि माण्हुनि खे नामुनासिब लॻनि था, जंहिं सबबु टिकटॉक ते अक्सर रूबी जी वीडियोज़ में कमेंट्स में तमामु घणी तनक़ीद थींदी रहंदी आहे। रूबी खे नंढो पैगाम ॾियूं था त ॾिस रूबी, तूं टिकटॉक ते थींदड़ तनक़ीद जी कावड़ मर्द ज़ात ते न कढ। मर्द ज़ात में तुंहिंजो वालिद साहब बि अची वञे थो ऐं तुंहिंजो भाउ बि अची वञे थो। रूबी जेका फेसबुक ते पोस्ट रखी आहे, ए मर्द मुझे तेरे टुकड़ों पे नहीं पलना। रूबी शायदि तूं टुकड़ा उनखे सम्झो आहे जेको मर्द रिज़्क़ कमाए घर आणे थो। जेकॾहिं तुंहिंजो मक़सदु इहो आहे त जेको मर्द रोज़ी कमाए आणे थो उहे टुकड़ा आहिनि, त ॿुध, इहे टुकड़ा आसानी सां कोन ईंदा आहिनि। इन में मर्द जी खून पसीने जी महिनत शामिल आहे। जेकॾहिं तोखे एतिरो ई मर्द सां बराबरी जो शौक़ु आहे त असांजी हिकु चैलेंज क़बूल कर। हिकु मण अन जी बोरी 2 मिंट कुल्हे ते खणी ॾेखार। चवण जो मक़सदु आहे त मर्द वॾियूं सख़्तियूं काटे, महिनत करे, ॾींहुं राति कोशिशि करे अव्हां ताईं रिज़्क़ आणे थो औरतनि ताईं, तव्हां बदिले में चओ ए मर्द मुझे तेरे टुकड़ों पर नहीं पलना। रूबी लाइ आख़िर में असांजो इहो ई पैगाम आहे त टिकटॉक ते थींदड़ तनक़ीद जो टिकटॉक ते ई जवाबु ॾे, मर्द ज़ात ते आंगुर न खण। उमीद त दोस्तों तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी करे वञिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।